नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे ठहरी मीरवा खां ख़बर ॾींदा आहियूं। ठहरी मीरवा भरिसां ॻोठ सिराड़ी यार मोहम्मद ख़ाशकेली में मीरवा कैनाल मां निकिरंदड़ बिलावल वाह खे राति 3 वॻे तक़रीबन 10 फुटनि जो गारो पइजी वियो, जंहिं जे नतीजे में केतिराई फसल नुक़सान जे वर चढ़ी विया, मगर 5 कलाक गुज़रण जे बावजूदि एरिगेशन अमलो गाइब। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण गारे खे बंदि करण में मसरूफ़। हिननि वधीक चयो त बिलावल वाह खे राति गारो पियो। हिन महिल असां एरिगेशन खाते ठहरी मीरवा जे SDO जे नंबर ते केतिराई भेरा फ़ोन कई, मगर हिकु बि फ़ोन खणण जे लाइ तयारु न हो। गारे पवण सबबि असांजी ज़मीन में पाणी अचण जे करे असांजा फसल तबाह थी विया आहिनि। हारियुनि में परेशानी जी लहर छायल आहे। इलाइक़े वासियुनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त SDO एरिगेशन खाते ठहरी मीरवा खे हटाए ॿियो ईमानदार SDO एरिगेशन मुक़ररु कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।